नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सोभودीरो मां ख़बर ॾींदा हलूं त 13 ॾींहं अॻु गंबट मां पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान न्याणी सवेरा खोड़ो जे बाज़ियाबी लाइ ॻोठ कोड़ल खोड़ो में कुरान शरीफ खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते रियाज़ हुसैन खोड़ो, लाल बख्श खोड़ो, नज़ीर हुसैन, मोहम्मद परियल खोड़ो ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते न्याणी जे वालिद रियाज़ हुसैन खोड़ो ऐं ॿियनि कुरान शरीफ हथनि में खणी चयो त असां सां इंसाफ़ करियो। मुज़ाहिरनि चयो त अफ़सोस 13 ॾींहं गुज़रण बावजूद नौजवान नारी सवेरा खोड़ो जो को पतो न पियो। पुलिस हिन वक्त ताईं कुछ करे न सघी। हिननि चयो त न्याणी बाज़ियाब कराइण बदिरां असां मथां दबाव आहे त केस त हथ खणो, ॿी सूरत में अवां मथां कूड़ा केस दाख़िल कया वेंदा। हिननि चयो त अगरि जल्द सवेरा बाज़ियाब न कराई वई त क़ौमी शराह ते धरणो हयो वेंदो। हिननि बिलाल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध खां घुर कई त संदन न्याणी बाज़ियाब कराई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।